अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आउं शफ़ी अहमद लाखो आहियां। मुंहिंजो प्रोग्राम आहे सहरी टाइम। अल्हम्दुलिल्लाह आस्ते आस्ते असीं एंड ते पहुचण वारा आहियूं ऐं अॼु 26 रोज़े जी तयारी कयो पिया। अच्छा, सुभाणे पोइ 27 रोज़ो आहे। उन जे बारे में जेको प्रोग्राम 27 जो कंदुसि थोरो 2 मिंटनि खां पोइ तव्हांखे ॾसियां थो। पर अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे त जेके अलाह जा वली गुज़रिया आहिनि उन्हनि असांखे जेको रस्तो ॾेखारियो आहे, सचो रस्तो ॾेखारियो आहे, सिधो रस्तो ॾेखारियो आहे। इन्हनि जे हलाक थियण खां पोइ इहे ॾोकड़नि कमाइण जे लाइ हुननि जे पोयां इल्ज़ाम हणी ऐं जेको आहे सो धंधो हलाइनि था। शाह अब्दुल लतीफ़ भटाई इन खां वॾो असांजो वली हिते हूंदा, पर इहो हिकिड़ो तमामु वॾनि में वॾो वली आहे अलाह जो, जंहिं हिन क़ुर पाक खे सिधो करे सिंधीअ में कयो। इहा दावा अचे थी मौलाना जामीअ वांगुरु सिंध जे जामी हज़रत मखदूम अब्दुल रहीम गिरोहड़ीअ जी दावा मिले थी। छा थो चवे? आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान जोड़े जंहिं क़ुर सिंधीअ में सही कयो। माना त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ हिन क़ुर खे शेर में कयो आहे, जीअं मलाह साहब कयो। पाण चवे थो, चए थो जे तो बेत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन प्रिया संदी पार ॾे। माना मुंहिंजो हिकु हिकु शेर जंहिंखे बेत चवे थो, इहे आयतूं माना मां क़ुर जो तर्जुमो कयां। मां गारंटी थो ॾियांव त हुन क़ुर जो तर्जुमो कयो आहे। छो त मां त इनखे सम्झां थो, मां इनखे खणी हलां थो। पर क़ुर जो बि कयो अथसि, वरी कंहिं इम्पॉर्टेंट हदीसुनि जो बि शेर में तर्जुमो कयो अथसि, जेके मूं तव्हांखे हिन रमज़ान में ॾसियूं। हाणे लेकिन जेको सुभाणे मुंहिंजो दर्स थींदो उहो हक़ीक़त मूं सोचियो त जेके बि हींअर सॼे क़ुर जो जेको मूं तव्हांखे प्रेज़ेंटेशन ॾियनि उन जो हिकिड़ो समरी ठाहियां। लेकिन हिकिड़ी आयत अहिड़ी आहे क़ुर पाक जी जो मूं त उन जे बारे में 2-3 दावा आहिनि। इमाम शाफ़ई थो चए त लव तदब्बुर नास हाज़ी सूर ल वसियतम। हिकिड़ी सूरत आहे सूरत अल असर, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीन आमनू व अमिलु सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस। चए थो इहा जेका नंढड़ी आयत आहे न, लव तदब्बुर नास, जेकॾहिं माण्हू इन्हीअ खे डीपली सम्झनि ल वसियत हुम त पोइ सॼे क़ुर न बि लहे हा त इहा काफ़ी। वरी इहा तफ़सीर इब्न कसीर में आहे। वरी तफ़सीर इज़ मुहम्मद अब्दहू रहमुल्लाह चए थो त लव लम युनज़िल मिनल क़ुर सिवा लकफ़त ना, जे ॿियो क़ुर लहे ई न हा त सूरत अल असर बि तव्हांखे फुल इंफॉर्मेशन ॾिए थी त तव्हांखे करिणो छा आहे। तंहिंजे करे इहो हैरान कुन दावा आहे। तंहिंजे करे इनशाअल्लाह सुभाणे 27 जे राति ते आऊं उन सूरत अल असर जी तफ़सील कंदुसि त जीअं लॻे त वाक़ई ॼण असां सॼो क़ुर ॿुधो आहे। उनजा मुख़्तलिफ़ जेके एस्पेक्ट्स आहिनि, 3-4 जेके आयतूं आहिनि, हर आयत हिकिड़ो चैप्टर आहे। इन ते असां गौर कंदासीं त सुभाणे इनशाअल्लाह 27 जी राति भलारी राति आहे। तव्हां जेकॾहिं सूरत अल असर खे ॿुधंदो त ईअं लॻंदो ॼण तव्हां सॼो क़ुर पढ़ी ऐं तव्हांखे सॼे क़ुर जो सवाबु मिलंदो। मौज़ू असांजो हलियो पियो त अलाह जा जेके वली आहिनि असांजा, इन्हनि असांजे लाइ वॾो कमु कयो आहे, असांखे रहनुमाई ॾेई आहिनि। ऐं जॾहिं जेरा हा त उनजी माण्हू क़ीमत महसूसु न कंदा, ऐं जॾहिं वरी वफ़ात करे विया त वरी मुक़बरा ठाहे वरी ॾोकड़ वेठा उनजो कमाइनि, जॾहिं की मना करे विया हिननि शयुनि जो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बि मुक़बरो 600 साल ताईं कोन ठहियो। पोइ हिकिड़ो बादशाह हो, ज़ालिम बादशाह, हुते अचे ज़ोरीअ हुननि खे अरबनि खे ईअं ई मुक़बरो ठाराए छॾियो। तंहिंजे करे ठही वियो आहे त बसि ठीकु आहे, का ॻाल्हि कान्हे। पर रसूला कोन ठारायो, सहाबिन कोन ठारायो, ख़ुलफ़ाए राशिदीन हज़रत अलीअ कोन ठारायो। तंहिंजे करे इहो इस्लाम में आहे ई शइ कान। तंहिंजे करे अलाह फरमाए थो फला तदू मअल्लाह इलाहन आख़िर। अलाह चए थो त मूं सां गॾु कंहिं ॿी हस्तीअ खे मोल खे न सॼो, पर तकून मुअज़्ज़बीन, पोइ मां तव्हांखे अज़ाब ॾींदुसि। अज़ाब इन लाइ ॾींदुसि जो खाओ मुंहिंजो क्रेडिट, मोल खे था ॾियो त फलाणे मूंखे ॾिनो आहे, पोइ इन जो हिसाब थो वठंदुसि। चए थो मूं तव्हांखे पैदा ई इन लाइ कयो आहे त तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो। वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त मुंहिंजी इबादत कयो। व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, ऐं इहा ॻाल्हि आयत जेका पढ़ी ॿुधाई तमामु। वरी अॻिते रब चए थो व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, मिटनि माइटनि खे, धीउनि खे, ॿियनि खे विहारे इहो सम्झायो। छा आहे त इन जे करे जॾहिं इहा आयत लथी त अंज़र अशीरतकल अक़रबीन जो लथी त रसूल सल्लम ॾकी विया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चढ़ी सफ़ा जे मथां वञी बीठा ऐं सभिनी खे चई अचो मुंहिंजा मिट माइटो सभई अचो। जॾहिं आया त चए थो काल या फ़ातिमत बिन्त मुहम्मद, मां भली उर्दूअ में जो तर्जुमो थो पढ़ां। जॾहिं इहा आयत नाज़िल हुई
और अपने करीबी रिश्तेदारों को डराइए। तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोहे साह पर खड़े और फरमाया, ए हाणे इन जो तर्जुमो आहे, ए फातिमा मोहम्मद की बेटी, ए सफ़िया अब्दुल मुत्तलब की बेटी, मेरी फूफी, ए अब्दुल मुत्तलब की औलाद, में अल्लाह के सामने तुम्हारे बारे में किसी चीज़ का अख्तियार नहीं रखता, अलबत् यहाँ मेरे माल से जो चाहो ले लो। तो अल्लाह ताला जो चयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त वञ पंहिंजे अंज़र अशीरत अक़रबीन ते शिरक न कनि, ॿियो न कनि। त चई बाबा ॻाल्हि ॿुधो, हिते तव्हांखे मुंहिंजे माल मां खपे खणो, बाक़ी इहो आसिरो न कजो त तव्हां शिरक कंदो, मां तव्हांखे छॾाईंदुसि। हीउ जेको शिरक आहे इहो हक़ीक़त में हिंदुनि खां शुरू थियो आहे। हिंदुनि, मां तव्हांखे केतिरा दफ़ा ॾसियो आहे त हिंदुनि जा मज़हब सभिनी खां पुराणो आहे। पोइ उहे नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहिनि, इहो साबित थियल आहे, तफ़सीर में साबित थियल आहे, उलमा लिखियो आहे। इहे साबिन इन खे था चवनि। त इन्हनि जा जेके वेद आहिनि इहे बि इल्हामी किताब आहिनि, जीअं असांजो क़ुर आहे, पर ज़ाहिरत हुननि मटायूं आहिनि कई शयूं। हुननि जा जेके बि वली गुज़रिया आहिनि इहे हिंदू उनखे सुञाणंदा, त उन्हनि जी शिकिल जूं मूर्तियूं ठाहे रखियूं अथनि ऐं उहे चवनि था त भॻवान असां जन्नत में वेठा आहिनि। माना अलाह सां, असांजो बि इहो अक़ीदो आहे त अलाह जा वली सभु जन्नत में आहिनि हिन वक़्तु बि, ऐं शहीद बि जन्नत में। हिते हिन क़बर में कंहिंजो रूह कोन्हे, इहो मां तव्हांखे केतिरा दफ़ा ॾसे चुको आहियां। त हीअ उन मूर्तीअ खे सॾनि था, त उहा चए थो असांजी आवाज़ थी हुन ताईं पहुचाए। हाणे अलाह ताला चए थो अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, इहो कलमे जो बि हिसो आहे। त माना सभु कम अलाह अकेलो करे थो, हू अकेलो आहे, हयू क़यूम आहे, ऐं उहो ई सभु कुझु करे थो। तंहिंजे करे तव्हां इन्हीअ शइ खे विसारियो न। त इन्हीअ जॾहिं इहा चवणु लॻो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हिन मके जे मुशरिकनि 360 वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं मूर्तियूं लॻायूं हुयूं। माण्हुनि खे चवंदा त इन्हनि जे आॾो घुरो, इहा मूर्ति हुन ते आवाज़ पहुचाईंदी, तव्हांजो बुज़ुर्ग अलाह खां सिफ़ारिश कराए कमु करे ॾींदो। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह थो चए त न, आउं तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां, हयू आहियां, क़यूम आहियां, तंहिंजे करे तव्हां जॾहिं मूंखां घुरो था त मां ॿुधां थो। जॾहिं हिकिड़ी शइ हाणे मिसाल तौरु तव्हां कंहिंखे फ़ोन ते चयो, चाचा इहो पंहिंजो मुंहिंजो अची न जॾहिं त हे हिकिड़ो पंहिंजो या मुंहिंजे लाइ चश्मो वठी अचिजांइ, मिसाल ॿिए शहर में आहे, चई हा बाबा हाज़ुर, मां अॼु निकिरां थो वठी थो अचां। या वरी उहो छोकिरो छा कंदो जो कंहिंखे किरायो ॾींदो त यार चाचो निकिरे थो, वञीसि ट्रेन में वञी चईसि मुंहिंजो चश्मो वठी, त बेवकूफ़ आहे न छोकिरो। जॾहिं हुन चयो त मां वठी ईंदुसि, त वरी ट्रेन में कंहिंखे किरायो ॾेई चाढ़े। असां इहो कमु था कयूं, अलाह साह जे रग खां वेझो आहे, असां वरी लूप लाइन ते वञूं था। इन्हीअ ते कावड़िजी पिया मके जा मुशरिक, चवणु लॻा जल आलिहतन इलाहू वाहिद। चई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अलाह सभु कमु कंदो, अकेलो सभु कमु कंदो। इन हाज़ाल शयुनि उजाबिद, अजीब शइ आहे। हिकिड़ो बादशाह हुआ, उन जा वज़ीर हूंदा आहिनि, हेठां चमचा हूंदा आहिनि, उहो कमु उहो उन खे चयो बादशाह हर माण्हू सां त कोन मिलंदो, कीअं अजीब शइ आहे। पर क़ुर चयो त न, अलाह तव्हांखे साह जे रग खां वेझो आहे, क़ुर में हुकुम आहे, तव्हां ॻाल्हायो त मां ॿुधां थो। ऐं तंहिंजे करे मूर्तियूं लॻायूं। ऐं इहे जेके मूर्तियूं में वॾा वॾा जेके बुज़ुर्गनि जा नाला आहिनि, वदऊं, सुआऊं, यगूस, यऊक, चवंदा इन्हनि बुज़ुर्गनि खे न छॾियो। ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाह ताला अनहा चवनि था त हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे अलाह जे नेक बुज़ुर्गनि जा नाला आहिनि। इहे नूह अलैहिस्सलाम जेको आहे जॾहिं मरी विया त हिननि मूर्तियूं लॻायूं आहिनि। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में शिरक का तरीक़ा वही था जो हिंदुओं ने शुरू किया और आज भी उनके यहाँ राइज है, यानी मरे हुए बुज़ुर्गों को पुकारना। इहो आहे हिंदुनि जो तरीक़ो। हाणे मां मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी इन जो मां किताबु पढ़ियो आहे, उन हिकिड़ी कानकुनून कई आहे पंहिंजे किताब में। मां अॼु तव्हांखे चयो त अॼु मौज़ू आहे अलाह जे वलियुनि जी नसीहतूं। चए थो 4000 किताब पढ़ियमि, उन्हनि मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। 4000 मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी चए थो रहमहुल्लाह त 4000 किताब पढ़ियमि, उन मां 4 ॻाल्हियूं पसंदि। नंबर 1, हिकु ही त ए मुंहिंजा नफ़्स, ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा। नथो निमाज़ पढ़ी, नथो रोज़ो रखी त पोइ छॾ, पाणी बि न पी, मानी बि न खा, छो त हे रिज़्क़ त अलाह जो आहे ऐं इहा रिज़्क़ जी क़ीमत आहे। चए थो मुंहिंजा नफ़्स ख़ुदा ते इबादत न करी त उनजो रिज़्क़ बि न खा। ॿी ही त मुंहिंजा नफ़्स, जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई आहे उन खां पासो कर, न त उन मुल्क मां निकिरी वञो हुन ज़मीन खां टिपी वञो, ॿाहिरि निकिरो, ख़ला में हलिया वञो। टी हीअ त मुंहिंजा नफ़्स जेके अज़ली क़िस्मत खां तोखे पहुचे उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्हिजो तोखे रोज़ी वधाए ॾिए। हालांकि अलाह पाण चयो आहे त लैन शकर तुम अज़ीद नकुम, माना तव्हां मुंहिंजे चवण ते हलंदो, मुंहिंजी इबादत कंदो, मुंहिंजो शुकुरु कंदो त वधाए ॾींदोसांव रिज़्क़।
पर चए थो जेकॾहिं तोखे तो सब्र नथो तोखे अचे त ॿियो ख़ुदा घोर। चौथी ॻाल्हि ही ते मुंहिंजे नफ़्स जे गुनाह जो ख़्यालु करीं त का अहिड़ी जाइ तलाश कर जिथे तोखे ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। अलाह त हर जाइ ते मौजूदु आहे। हींअर तव्हां बि प्रोग्राम ॾिसो वेठा न, अलाह तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे निहारे वेठो, तव्हांखे ॾिसे वेठो, तव्हांजे दिलनि खे ॾिसे वेठो। ऐं जॾहिं तव्हां ही क़ुर जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं तव्हां कचहरी कंदा हूंदो त छा फील कंदो हूंदो, त मुंहिंजी ॻाल्हि ई कोन थो ॿुधे। अलाह फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान व नअलम मा तू वसविस बिही नफ़्स। चए थो इंसान खे कंहिं पैदा कयो आहे, हे रॻूं कंहिं ठाहियूं आहिनि, अलाए 80 किलोमीटर रॻूं आहिनि असांजे जिस्म में जेके पाण में ॻड़ियल सॼो सिस्टम हलाइनि पिए थियूं। चए थो त मां इहे 80 किलोमीटर जूं रॻूं बि ठाहियूं आहिनि, नअलम मा तू वस बी नफ़्स, त जॾहिं दिलि में का ॻाल्हि सोचे थो त मूंखे हुनजी ख़बर पइजी थी वञे। छो त इहा मशीन जेका सोचे थी उहा त अलाह ठाही आहे न, त मैन्युफैक्चरर ऐं क्रिएटर त उहो आहे न हिन मशीन जो। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, क़ुर आहे। चए थो असां तव्हांखे साह जे रग खां बि वेझा आहियूं, जो मां तव्हांजी सॼी ॻाल्हि ॿुधां वेठो। दिलि में सोचो था, पोइ जॾहिं अहिड़ी अलाह जी जंहिंजी प्रॉपर्टी अलाह जी आहे उहो असांजी हर ॻाल्हि ॿुधे थो, त पोइ मां लूप लाइन ते ट्रेन में टिकट ॾेई छो मोकिलियां छोकिरे खे, चाचे खे चयो वञी त चश्मो मोकिले, जॾहिं की फ़ोन ते चई चुको अथसि। इहा आहे मेंटल केस, इहे रिटार्डेड माण्हुनि जो ख़्यालु आहे। वरी शाह लतीफ़ इन आयत जो तर्जुमो थो करे। हाणे असां चऊं था शाह लतीफ़ ते वलीउल्लाह ते, चए थो त तर्जुमो इहो छा त लक़द ख़लक़नल इंसान, असां इंसान खे पैदा कयो आहे, उहो नअलम मा तू वस बी नफ़्स, तंहिंजे करे हुनजे दिलि में जेका सोच पैदा थिए थी सा बि असीं ॼाणूं था। नहनु अक़रबु इलैहि, असीं इनखे वेझो आहियूं, क़रीब आहियूं, मिन हब्लिल वरीद, माना साह जी रग खां। शाह लतीफ़ छा थो चए, हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण। सुभान अल्लाह। अड़े बाबा तूं जॾहिं चाचे सां फ़ोन ते ॻाल्हायो, तूं मुंहिंजो चश्मो वठी आ, त हाणे वरी तूं किरायो ॾेई थो चई त ट्रेन में वञो मुल्तान, ऐं चाचो उनखां अॻु जो वेहे उनखे वञी चईसि त चश्मो ॾिए, यानी अफ़सोस आहे। त शाह लतीफ़ चए थो हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। क़ुर जी साॻी आयत विधी अथसि न अरबीअ में, तुंहिंजो तो ई साण पंहिंजो आहीं पाण आॾो अजीबनि खे। हे असां में असल में जेको असां में ख़राबी आई आहे न, पहिरीं इस्लाम असांजो सही हो। हिंदुस्तान में 1100 साल मुसलमाननि हुकूमत कई। की इस्लामी हुकूमत खत्म की तो अंग्रेज ॿुधायो अपनी अंग्रेज़नि छा हुकूमत हालत असां कई, मुस्तहकम ॿुधो करने के दर पे थे कि हमारी हुकूमत कैसे पक्की होगी। हर हुक्मरान को यह ख्याल होता है कि मेरी हुकूमत मजबूत हो जाए। तो अंग्रेज को अपनी तमाम एजेंसियों ने यह रिपोर्ट दी कि हुकूमत आपने हनफिये से ली। सारे बादशाहान जो हिंदुस्तान में हुकूमत कर चुके सब अहनाफ थे। तो आप ऐसा काम करें कि हनफी कमजोर हो जाए। तो उसने कहा कैसे काम करूं? उसने कहा एक तो इनसे मजहबी इख्तिलाफ पैदा करें कि भाई ये लोग इमाम की इक्तदा में आमीन जोर से नहीं कहते, इमाम के पीछे फातिहा नहीं पढ़ते, रफ़े यदैन नहीं करते। जब इनकी मस्जिदों में शर शोर खड़ा हो जाएगा तो ये हुकूमतें मुंतकिल करना और तुमसे छीनना भूल जाएगी। तो इसके लिए बनारस से शमसुद्दीन अजीमाबादी और उनके अतबाब निकाले गए, खरीदे गए, और उन्होंने इस मौजू पर रसाइल और जराइल लिखने शुरू किए। अजीब बात है कि जो आमीन कहते हैं लेकिन आहिस्ता, उनके खिलाफ किताबें लिखी। जो नमाज पढ़ते हैं लेकिन सही नुकूल के मुताबिक इमाम की इक्तदा में फातिहा नहीं पढ़ते, उनके खिलाफ किताबें लिखी। लेकिन जो सिरे से नमाज नहीं पढ़ते थे उनके खिलाफ कोई किताब नहीं लिखी। तो झगड़ा खड़ा हो गया मुक़ल्लिद और गैर मुक़ल्लिद का। अंग्रेजों की कोशिश से इस जमात का अंग्रेज के हिंदुस्तान में आने से पहले पूरी दुनिया इस्लाम में कोई सबूत नहीं, कहीं भी नहीं।
असल में मसइलो हींअर ख़बर त छा थियो आहे, मां तव्हांखे इन लाइ वीडियो ॾेखारी जो इहे जेके इन मुल्क जा माण्हू अंग्रेज़ हा, इन्हनि खां वधीक यानी इन सम्झो त बदनियत केरु कोन्हे को। हिननि हिंदुस्तान में हुकूमत कई, वरी माण्हुनि खे चयूं त क़ुर न तर्जुमे सां पढ़ो, इहे करे असांखे सफ़ा तबाह करे विया। हींअर असां पाकिस्तान त ठाहियो आहे, पर असांजे मुल्क में यानी 80% माण्हू आहिनि, के बरेलवी आहिनि, के देवबंदी आहिनि, हर को हिक ॿिए खे काफ़र थो चए। त पोइ मुल्क में इस्लामी निज़ाम किथां ईंदो? एॾो ई ज़ुल्म करे असां में एॾो विरहाए विया आहिनि। पर हाणे मज़ेदार ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त छाकाणि त इस्लाम हींअर यूरोप में, अमरीका में तेज़ी सां फैलिजे थो, इन्हीअ खे रोकण जे लाइ हींअर हिननि हिकिड़ियूं ग्रुप ठाहिया आहिनि, जंहिंमें यंग छोकिरा आहिनि ऐं मायूं आहिनि, जेके यूट्यूब ते अची ऐं 8-10 माण्हू विहारे इस्लाम जे ख़िलाफ़ु, अलाह जे रसूल जे ख़िलाफ़ु, क़ुर जे ख़िलाफ़ु कूड़ हणनि था, वॾियूं वॾियूं तक़रीरूं कनि था, ऐं कंहिं हिकिड़े 2 मुस्लमान खुथल खे विहारे उन खां पुछनि था, उहो वरी कन्फ्यूज़ थी थो वञे। इहो हिननि रिपीट करणु शुरू कयो आहे हर जाइ, तंहिं करे तव्हां इन्हनि खां मुतासिर न थींदो। इन्हनि हींअर इहो डिफेंस आहे कंदे जीअं इस्लाम तेज़ी सां न फिरिजे, जीअं इस्लाम मायुनि सां हीअं थो करे, हीअं थो करे। सूडान में 9 सालनि जी माईअ सां शादियूं था करनि। बाबा असांजो हुन सां कहिड़ो वास्तो? असांजो क़ुर त इहे ॻाल्हियूं कोन थो चए। बाक़ी हाणे हिकिड़ो तव्हां उन जो को कल्चर हो में को कुझु कनि था, त असांजो हुन सां को वास्तो कोन्हे को। त अहिड़ी हिकिड़ी बदनामी शुरू कई अथनि, इहो सिर्फ़ु इन लाइ त डिॼी विया आहिनि हाणे इस्लाम डोमिनेट कंदो। बिल्कुलु हींअर ज़बरदस्त तरीक़े सां इहा प्रोपेगंडा इन इस्लाम जे ख़िलाफ़ु शुरू कया। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। तंहिंजे करे जेको आहे सो इन्हनि मां ॾिठो यूट्यूब ते, मूंखे हैरत वरिती त को उनखे जवाबु ॾियण वारो कोन हो। अहिड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं पिए था ठोकिन, हीअं थो थिए, मायुनि सां हीअं था कनि। छा आहे 1.5 अरब मुस्लमाननि छा कयो आहे मायुनि सां? मायूं असांजूं ख़ुशि लॻियूं वेठियूं, यूनिवर्सिटी में पढ़नि थियूं, असांजूं धीअरूं आहिनि, भेनरूं आहिनि, ज़ालूं आहिनि, ख़ुशि आहिनि, ज़िंदगी गुज़ारनि थियूं। बहरहाल सो अॻिते हलूं था त जेके शाह लतीफ़ भिटाई असांखे सुधारे जूं शेर चया आहिनि, मां अॼु उन्हनि ते कॉन्सन्ट्रेट कंदुसि। पहिरीं त अलाह ताला शिरक हरगिज़ माफ़ु न कंदो। इन लाइ त खाओ अलाह जो, पियो अलाह जो, खीर अलाह जा, अन्न अलाह पाए, इहे खाई वरी क्रेडिट कंहिं मोल खे ॾियो, इहो चए थो मां बर्दाश्त न कंदुसि। मुंहिंजी शइ खाओ त मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजो शुकुरु कयो। तंहिंजे करे अलाह ताला इहो शिरक माफ़ु न कंदो। क़ुर में चए थो इन अल्लाह ला यग़फिर ऐं युशरक बिही, जेको अलाह सां शिरक कंदो कॾहिं माफ़ु न कंदो, कंहिंजी शफ़ात क़बूल कोन कंदो। उहो यग़फिर मां दून ज़ालिक लिमन यशा, इन खां अलावा को गुनाह थिए थो त पोइ इन खां अलावा अलाह चाहे त बख़्श करे छॾींदो। वमन युशरिक बिल्लाह, जेको अलाह सां शिरक करे थो, फ़क़त इफ़्तरा इस्मन अज़ीमा, इहो वॾो कूड़ ठाहियो अथसि। इहो कमु थिए ई कोन थो जेको तव्हां कंहिं मोल खे सॼो था, छो त उहे अलाह जा वली, उनजो शान ऊचो आहे, उन जा पेर मुंहिंजूं अखियूं त जन्नत में वेठा आहिनि, हिन क़बर में त रूह ई कोन्हे, तव्हां कंहिंखे था सॼो। उन खां पोइ शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे। छो ज़ुल्म कीअं आहे? मिसाल तौरु हिकिड़े पीउ आहे, हिकिड़े छोकिरे खे पाले थो, पाले पढ़ाए थो, डिग्री करे नौकिरी जॾहिं मिलेसि थी त उनखां पोइ चए थो बाबो किनो, बाबो मूं लाइ कुझु कोन कयो आहे। त पोइ इहो ज़ुल्म आहे न। यानी जंहिं तोखे पालियो, जंहिं तोखे ख़र्च कया, जंहिं तोखे कपिड़ा न हाणे थो चए बाबो कुझु न आहे। हिते बि ईअं आहे त शिरक सभ खां वॾो ज़ुल्म आहे। कीअं? वइज़ काल लुक़मान इब्निही, लुक़मान पंहिंजे अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो, वहू यइज़ू नसीहत पियो करेसि, या बुनैया, ए बाप मुंहिंजा पुट, ला तुशरिक बिल्लाह, अलाह सां शिरक न कजांइ, इन शिरक ल ज़ुल्मुन अज़ीम, इहो ज़ुल्म न पर ज़ुल्म अज़ीम आहे जो अलाह जे हक़ में असीं इहो धाड़ो था आणूं। उन खां अचे थो, ॿी जाइ ते अचे थो त अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमान में ज़ुल्म, चए थो ईमान वारा आहिनि पर पंहिंजे इन ईमान में जेको ज़ुल्म यानी शिरक नथा मिलाइनि, उलाइक लहमुल अमुन, उन इलाइक़े में उन में अमुन मिलंदो। वहू मोहतदुन हिदा, हिन मुल्क में अमुन न आहे न शिरक जे करे। हे क़ुर चए थो त जेको इहो न मिलाईंदो पंहिंजे ईमान में ज़ुल्म, उलाइक लहमुल अमुन, उनजे इलाइक़े में अमुन थींदो। हाणे छा आहे असां वटि? पहिरीं त वॾे में ॻाल्हि एक्सीडेंट, ठा रोज़ानो 10-12 बाहियूं, फ्लैटुनि खे बाहियूं, उन खां पोइ अॻुवाऊं, चोरियूं, रुश्वत, ठगियूं, इंसाफ़ कोन थो मिले। इहो कहिड़ो ज़ुल्म आहे? हींअर त असीं ज़ुल्म जी चकीअ में पिया आहियूं इन शिरक जे करे। घटि में घटि तव्हां त छॾियो न, तव्हां छॾियो, पंहिंजे तव्हांजे घर में अमुन ईंदो। तव्हां शिरक बिल्कुलु ख़तमु कयो त तव्हांजे घर में अमुन ईंदो, तव्हांजो अलाह रिज़्क़ वधाईंदो। शिरक ऐमालनि जे ज़िया जो बाहिस आहे, माना त ऐमाल चट थी था वञनि। ॿुधंदा वञो क़ुर, ज़ालिक हुदल्लाह, हे चए थो हे जेको क़ुर शरीफ़ में तव्हांखे मां हुकुम ॾिना आहिनि, इहे अलाह जी तरफ़ां इंस्ट्रक्शन्स आहिनि। यहदी बिही मई यशा मिन इबादी, ऐं उन खे अलाह हिदायत ॾींदो पंहिंजे ॿारनि मां, जेको हिनखे पढ़ंदो ऐं पंहिंजे पहिरीं एक्शन पहिरीं पाण कंदो हिन जे मथां। वलाउ अशरकू,
पर जे शिरक कयूं लहाबित अनहुम मा कां यामलूं त सभु नेक अमल मां चटु करे छॾनि, निमाज़ूं बि पयूं, हज बि विया, जे शिरक कयव त। ऐं वरी ॿी जाइ चए लखत उही इलही इल जी न क़बलिक, चए थो इहा इंस्ट्रक्शन्स मां तव्हां खां अॻियनि क़ौमुनि खे बि ॾिनी, इहा मां यहूदनि खे बि इहो ई ज़बूर में चयो, बाइबल में बि साॻियूं आयतूं आहिनि, वेदनि में हिंदुनि भाउरनि जे लाइ बि साॻियूं आयतूं आहिनि, त असां उन्हनि खे इहो वही कई हुई लैन अशरक़्त जे शिरक कंदव ल यह बतन अमलुक, त तव्हांजा सभु अमल मां काउंट न कंदुसि, वल तकूनन मिनल ख़ासिरीन, पोइ त तव्हां खसारे में हलिया वेंदव। मुशिरक जा अमल हवा में उॾंदड़ कखनि ऐं पननि वांगुरु, मां तव्हां मुशिरक जी निमाज़ ईअं आहे जीअं मिटीअ खे फूकड़ी जहिड़े उॾी थी वञे, कान्हे उन में वज़न ई कोन थो थिए मुशिरक जी निमाज़ जो अमल जो। क़ुर छा थो चए, हुनफ़ा लिल्लाह, इहे माण्हू अलाह जे लाइ सिधा आहिनि, ग़ैर मुशरिकीन बि इहे शिरक नथा कनि, वमन युशरिक बिल्लाह, ऐं जेको शिरक करे थो क अन्नमा खर्र मिन समा, त उनजो वज़न ई कोन्हे, ईअं थो लॻे ॼण आसमान मां किरे थो, फत ख़तफ़ु तईर, जो वज़न एतिरो कोन्हे जो उहो झिरकी बि उनखे चुंभ में खणी वञे थी, उहो तहवी बि री फी मकान सही, इहा हवा उॾाए उछाए थी वञे। माना तव्हांजा अमल इहे सभु चट थी था वञनि, इहे हिन में वज़न ई नथो रहे, एतिरो वज़न बि कोन थो रहे जो जेकर झिरकी चुंभ विझे थो उहा बि खणी वञेसि, ऐं या हवा उनखे उॾाए ख़तमु करे छॾे। मुशिरक लाइ दुआ मग़फ़िरत जाइज़ न आहे, जेको शिरक करे वियो आहे, तव्हांखे ख़बर आहे त हिन शिरक करे मोह आहे, त इन जे लाइ दुआ जाइज़ न आहे। छा थो चवे रब साईं, मां कान नबी वलज़ीन आमनू, चए थो नाहे, मां नथो मना कयां थो अलाह जे रसूल खे बि ऐं जिन ईमान आंदो आहे मोमिननि खे, या उन्हनि खे न जोगाए, ऐं यस्तग़फिरू लिल मुशरिकीन, त शिरक करण वारा लाइ इस्तग़फ़ार कनि, वलो कानू उलिल कुर्बा, चाहे तव्हांजो वेझो अज़ीज़ हुजे, पीउ हुजे, पुटु हुजे, धीउ हुजे, जे शिरक कयो अथनि उन लाइ मग़फ़िरत जी दुआ जाइज़ कान्हे, मिम्बाद मां तबैन लहुम अन्नहुम असहाबुल जहीम, जॾहिं की तव्हांखे ख़बर पइजी वई त शिरक करे मोह आहे, त उनजा गुनाह जेको सो उनजो अलाह साईं उनखे शिरक माफ़ु न कंदो, उनजा सभु अमल चटुनि, पोइ जॾहिं उहो उअं ई जहन्नम में थो वञे त पोइ तव्हां मग़फ़िरत जी दुआ कहिड़े हिसाब में था कयो। हे त पंहिंजो डिंगर ते अटो हारणो आहे, क़ुर मना थो करे लफ़्ज़ी मना, त अलाह जे नबी ऐं ईमान वारनि खे अलाह मना कयो आहे त तव्हां शिरक जे करण वारा दुआ न घुरो, चाहे तव्हांजा वेझा अज़ीज़ छो न हुजनि, बाद मां तबैन, जॾहिं की तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां त इहे जहन्नम में वेंदा सीधा, इन्हनि जो को छुटकारो कोन्हे को। हदीस शरीफ़ आहे जंहिंमें मां तर्जुमो ॿुधायां थो त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु से रिवायत करते हैं, उन्होंने बयान किया तो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि अल्लाह ताला फरमाता है कि आदमी मुझे झुठलाता है, माना मुझे इनकार तो करे, उसको ये नहीं करना चाहिए था, मुझे झुठला तो ये है कि वो कहता है कि मैं मारने के बाद ज़िंदा नहीं कर सकता, तंहिंजे करे मुशरिकीन खे नबी अकरम जी शफ़ाअत नसीब न थींदी। हे जेको अचे थो हदीस आहे सही मुस्लिम जी, तो हज़रत अबू रिवायत है कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया हर नबी के लिए एक दुआ होती है जो ज़रूर कबूल की जाती है, तो हर नबी ने जल्दी की अपनी इस दुआ को मांग लिया, तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहते मैंने अपनी इस दुआ को क़यामत के दिन अपनी उम्मत की शफ़ाअत के लिए संभाल रखा है, अगर अल्लाह ने चाहा तो मेरी शफ़ाअत मेरी उम्मत के हर उस आदमी के लिए होगी जो इस हाल में मर गया कि उसने अल्लाह के साथ किसी को शरीक नहीं ठहराया, तो उन्हीअ ते मुंहिंजी दुआ उन ते न लॻंदी। क़यामत ॾींहुं तौहीद जो इक़रार को फ़ाइदो न, मरण खां पोइ चवे त साईं मां बसि हाणे तोखे मञां थो, आमना हाणे मूंखे यकीन अची आहे, इना में हाणे असांखे यकीन अची आहे, क़बूल कोन थींदो। चए थो फलमा रहू बासना, अलाह जहिड़ो क़यामत ॾींहुं जंहिं मुंहिंजो अज़ाब ॾिसण में ईंदनि, कालू पोइ ओॾी महिल चवंदा आमना बिल्लाह वहदहू, चए थो हाणे असां हिकिड़ी अलाह ते ईमान था आणियूं त सभु कमु अकेलो अलाह कंदो, व कफ़रना बिमा कुन्ना मुशरिकीन, असांजो अलाह सां मोहन सां शिरक कंदासीं, अॼु असां उन्हीअ खां तौबा था कयूं ऐं कुफुर था कयूं, फलम यक यनफ़ ईमानुम लमा रहू बासना, त अलाह चए थो जॾहिं तव्हां अज़ाब ॾिसी चुको न मरण खां पोइ, हाणे तव्हांजो ईमान तव्हांजे कमु कोन ईंदो, सुन्नतुल्लाह लती क़द ख़लत फी इबादी, इहे अलाह जा कानून थियल आहिनि जेके शुरूअ खां हलंदा चवंदा, ख़सर हुनालिकल काफ़िरून, इहे जेके काफ़िर थी मुआ हींअर पंहिंजो नुक़सानु कयो अथनि। मुशरिक लाइ जन्नत हराम आहे, अलाह ताला फरमाए थो इन लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम, जिन कुफ़ुर कयो ऐं जिन वरी अहले किताब जीअं मुस्लमान आहियूं, हिंदू आहिनि, ईसाई आहिनि, इहे अहले किताब आहिनि, जे इन्हनि शिरक कयो फी नार जहन्नम, इहे जहन्नम में वेंदा, ख़ालिदीन फ़ीहा हमेशह रहंदा, उलाइकुम शरुल बरिया, इहा बुछड़ी इहा मख़लूक आहे जेका जहन्नम में वेंदी। शिरक खां बचो, छो त शिरक खां बचण जो हुकुम आहे। अलाह ताला फरमाए थो सूरे आल इमरान में, कुल अल्लाहुम्मा, चओ मुंहिंजा अलाह साईं, मालिकल मुल्क, सॼे काइनात जी प्रॉपर्टी तुंहिंजी आहे, तूतिल मुल्क मन तशाओ, इन मां जंहिंखे चाहीं उहा ॾेई सघीं थो,
तंज़िल मुल्क में मन तशा ऐं जंहिंखां चाहीं फुरी पोइ बादशाही या रिज़्क़ तुइज़ मन तशा जंहिंखे चाहीं हिन मुआशिरे में इज़त वारो करी तुज़िल मन तशा ऐं जंहिंखे चाहीं बेइज़्तो करी बियद कल ख़ैर सभु ख़ैर तुंहिंजे हथ में इन कला कुल शैन क़दीर तूं हर शइ ते क़ादिर आहीं। शाह लतीफ़ तर्जुमो थो करे हिन जो ॿोड़ी चाढ़ी तूं धणी ॿिए जो दावा रसे न दम ॿोड़ी चाढ़ी तूं धणी ॿिए जो दावा रसे न दम हिन मुंहिंजे हाल जो मेहर ते मालम रख भेले जो भरम जो अची पियो झूनो चवनि मुंहिंजो तूं सभु कुझु मुंहिंजे हाल तूं ॼाणी थो त शाह लतीफ़ ॿियो बि शेर हिन ते चयो आहे त रे थंबे रे थुणे छपर तूं छा कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का चए थो हेॾी जो टेक्नोलॉजी कई आहे जो हे वॾा वॾा बलाऊं मथे जेके सिज चंड जे बिना रसीअ जे या बिना तंब जे हिते बीठा आहिनि इहे कीअं बीठा आहिनि जॾहिं तुंहिंजी एॾी टेक्नोलॉजी आहे त कुॼाड़ो कहां तोखे मां अंदर जूं कहिड़ियूं ख़बरूं आहिनि उहे बि तोखे हूंदियूं छो त अंदरि तो ठाहियो ई मुंहिंजो आहे ऐं तूं साह जे रखां वेझो आहीं त मां तव्हांखां ज़बान सां छा चवां यू नो वॉट आई एम थिंकिंग चए पियो। तंहिंजे करे शाह लतीफ़ असांखे सेखारे थो चए थो मंग तहीं का मंगणा जो ॾियारी थो ॾिए मंगणा माना तव्हां पिनण वारा पिन उन्हीअ खां जेको ॾियारी थो ॾिए कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीजे अलाह जे दर खां असां ॿिया सभु कूड़ा दर आहिनि कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीजे सुभाणे तोही खे मोटी मुंहं में अलाह जा वली जॾहिं क़यामत जे मैदान ते ॾिसंदे आहिनि तव्हां हुनखे तव्हांखे जवाबु ॾींदा बाबा न न असां तव्हांजा सॾई कोन ॿुधा ऐं अलाह ताला खे इहो शिरक कोन थो वणे चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे अलाह थो चए जॾहिं मां तव्हांखे चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह ऐं हयू कयूम आहियां मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहे प्रॉपर्टी मुंहिंजी आहे मां ई तव्हांखे ॾेई सघां थो अहिड़ो तव्हां मेंटली रिटार्डेड चरिया थी वियो जो ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे मूं दर छॾियो मंगणा मंगी को ॿिया पोइ तोहे दर मुंहिंजो छॾे तूं वरी ॿियनि दरनि तां वञी थो घुरी तॾहिं थो पिया विचा विल्हा ॾींहड़ा विचा ॾींहड़ा माना मुसीबतूं हाणे असां वटि आहिनि न मुसीबतूं आहे अमुन शिरक जे करे शाह लतीफ़ चयो त ज़ात ते ॾात कान्हे जो वहे अमलनि ते आहे इन अकरमकुम इंदला अतकाकुम अलाह जे आॾो जेको आहे सो तव्हां में वधीक इज़त वारो जेको तव्हां मां वधीक अलाह जो ख़ौफ़ थो रखे तव्हां इहो माना इन शिरक में तव्हां बि शरीक था थियो तंहिंजे करे तव्हां मुसीबतुनि में आहियो तव्हांजी हालत इहा आहे त हिकिड़ा आहिनि हुकुमरान जेके ॾोकड़ खाइनि था ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि से जानवर आहिनि हाणे ॾिसो न हे जेको इहो हे वीचारियूं मायूं अलाए 3 महीने 12-13 हज़ार वठण लाइ अचे थियूं ॿियनि न्याणियूं सियाणियूं रवा मथनि था लथल एॾी बेइज़ती सिंधी क़ौम जी हिन तारीख़ में कान थी आहे जेको माण्हुनि खे इहो ज़लील कयो वियो आहे त अचे मायूं ऐं मर्द जेके अचनि ऐं लाइनूं लॻाइनि रोज़ असांजे पाड़े में इहो हूंदी ऑफिस उहा हली विया मायूं रोज़ अचनि असां ॿुधाए थकी पियूं त बाबा हे हितां छॾे हलिया विया आहिनि इहा कहिड़ी ज़िंदगी आहे पर इहा छा आहे इहा नियत ख़राबु आहे इन लाइ त जेकॾहिं 12-13 मिलंदा न पोइ जॾहिं वोटनि जो टाइम थींदो त बाबा तव्हांखे 13,000 मिलंदा न ऐं जे वोट न ॾींदो त न मिलंदव माना इहा हिकिड़ी रुश्वत ॾिनी अथनि त असांजा वोट बरक़रार रहनि ख़ुदा जो ख़ौफ़ कयो अलाह ताला इहो तव्हां खां हिसाबु वठंदो हिननि खे बेइज़्तो करण जो औरतुनि खे बेइज़्ती करण जो मर्दनि खे बेइज़्ती करण जो तव्हां हुनखे फ़क़ीर करे छॾियो आहे सॼी सिंध खे पिनण वारो करे छॾियो आहे इन्हनि पैसनि मां कारखाना लॻायो को धंधो शुरू करायो को अहिड़ा कम कयो जो माण्हू लॻनि धंधे में लॻनि या ज़ुल्म करे छॾियो अथव तव्हां अॻिते शाल चयो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा चए थो ॾींहुं तूं थो ॿिया सभु मंगणा आहिनि हाणे सभिनी खां मूंखे ॿुधायो त अलाह खां दुआऊं कंहिं घुरियूं आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ियूं दुआऊं घुरियूं अलाह सां हीअं कर अलाह सां हीअं कर अलाह चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा मींहं मुदाए था वसणा हा अलाह जो वली जहिड़ो आहे हयू कयूं मां त इहो मौसम आहे हुनजो उन में वञी हुन खां दुआ करायो ऐं जेकॾहिं पैसे वारो आहे ऐं अलाह जो वली आहे त तव्हांखे ॾींदो बि सही ज़कात बि ॾींदो ॿियूं शयूं बि ॾींदो पर जॾहिं उहो मरी थो वञे त मौसम ख़तमु हाणे सदा वसी तूं अलाह त रोज़ थो वसे अलाह त हयू कयूं मां जे घर अची मूं त मेरे ई मान लहां अलाह साईं जेकॾहिं तूं मूंसां राज़ी थींदुसि आहियां त गुनाहगार पर मान वारो थी वेंदुसि अलाह ताला चए थो त कैफ़ अख़ाफ़ मां अशरक़्तुम चए थो त तव्हां अलाह जे रसूल उनखे चए थो तव्हां था मूंखे ड्रेॼारियो मके जा मुशरिक़ ड्रेॼारनि पिया त साईं हे त अलाह जा वली आहिनि मूर्तियूं रखियूं अथऊं तव्हां हिननि जी बेइज़्ती था कयो तव्हां हिननि खे मञो नथा हिन खां ड्रिॼो नथा त चए थो कैफ़ अख़ाफ़ मां अशरक़्तुम मां छो ड्रिॼां जंहिंसां तव्हां शिरक कयो था वला तख़ाफ़ून अन्नकुम अशरक़्तुम बिल्लाह ऐं अलाह खां नथा ड्रिॼो तव्हां अलाह सां अहिड़ो शिरक कयो था मालम युनज़िल बिही अलैकुम सुल्तान जंहिंजी तव्हांखे इजाज़त ई किथे कान ॾिनी अथई किथे लिखियो आहे अलाह ताला जो तव्हां कमु कयो अय्युल फ़रीक़ैन अहक़ु बिल अमन
हाणे ॿिन्ही फ़रीक़नि मां अमुन कंहिंखे मिलंदो? जेके शिरक कंदा उन्हनि खे मुआशिरे में अमुन मिले, या जेके शिरक नथा कनि उन्हनि खे अमुन मिले। इन कुन तुम तालमूं, जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे। त अलाह पाण जवाबु थिए, अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमान में ज़ुल्मन, जेके ईमान वारा आहिनि ऐं पंहिंजे ईमान में ज़ुल्म माना शिरक नथा मिलाइनि, उलाइक लहमुल अमुन, अमुन उन इलाइक़े खे मिलंदो, उहा मुहतदून ऐं उहे हिदायत। असां वटि अमुन कोन्हे शिरक जे करे, क़ुर खे न सम्झी पढ़ण जे करे। शाह लतीफ़ हिन जी माना थो करे, तूं त हुए तबीब वटि तो कीअं जीव जॾो कयो। अड़े क़ुर जे हूंदे तो पाण खे जीव जॾो करे बदमनी में पइजी वई। सुती जा सूर जी असुलु ई उन्हनि वटि। क़ुर तव्हांखे सॼी सुती सूर जी इते थो ॾसे त तव्हांजो गम कीअं लहंदा, तव्हांजो रिज़ कीअं वेंदो, पर तो में का घटि न त हू त सालिक आहे सूर जा। इहे तो में पंहिंजी कमी आहे जो तो अलाह खे छॾे ॾिनो आहे। अॻिते अलाह फरमाए थो, वरी असांखे चवंदा साईं हेॾी भला दुनिया हेॾो माण्हुनि जो मजमू अचे गॾु थो थिए हिननि जे मथां, त पोइ छा इहे सभु बेवकूफ़ आहिनि? ॿुधो क़ुर, इन तुते अक्सर मनफ़िल अर्द, जेकॾहिं अक्सरियत जे पोयां तव्हां हलंदो ज़मीन में, यूज़ लूकन सबीला, इहे अलाह जे सिधे रस्ते खां तव्हांखे थेड़ींदा। ईअं यतबियून इला ज़न, छो त अक्सरियत क़ुर खे माना सां पढ़ाई कान थी, इहो रुगो तकीरूं ऐं ठगनि जूं तकीरूं ॿुधी इन ज़न ते हलंदा। व इन हू मिला यख़ुरसून, इन ज़न ते स्टोरियूं था ठाहिनि। अच्छा, ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह व बरकातहू। ॻाल्हि हले पई त अलाह ताला क़ुर सूर अन्नाम में चयो आहे त तव्हां अक्सर जे पोयां न हलो, अक्सरियत न क़ुर खे माना सां थी पढ़े, इहे रुगो इन्हनि जूं ठगनि जूं स्टोरियूं ॿुधी उन ते जेको सो ख़ुशि रहनि था। शाह लतीफ़ छा थो चवे? चए थो, इन जो तर्जुमो थो करे, अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, जे लह वारो लोक वहे त तूं ऊचो वह ओभार, मंझां नूह निहार पर पुठीरो पिरीअ ॾे, तुंहिंजी जेका अखि हुजे रब ॾे हुजे, पर माण्हुनि अक्सर जे पोयां न पओ। अलाह ताला क़ुर चए थो, काल कम लबिस्तूं फिल अर्द अदद सिनीन, जॾहिं इहे क़यामत ॾींहुं अलाह जो आॾो पेश थींदा त पुछनि थो, ॾियो ख़बर घणा साल ज़मीन में रहियो? त चवनि छा जा साल साईं? कालू लबिसना यौमन बाद यौम फसल आदीन, साईं असां त पूरो सॼो ॾींहुं बि कोन रहियासीं, अधु ॾींहुं खां रहियासीं, भली जेकॾहिं असां ते एतवार न थी त हे जेके मैथमेटिशियन आहिनि आदीन माना जेके ॻाइण वारा, इन्हनि खां पुछ। त अलाह चए थो, काल इन लबिस्तुम इल्ला कलीला, चई वाक़ई हिन इहा ज़िंदगी तव्हांजी तमामु थोरी ई, लव अन्नकुम कुंतुम तालमून, काश तव्हांखे उन वक़्तु ख़बर पए हा तव्हांजे अलाह जे रसूल तव्हांखे छा चयो। चई जेका हीअ हयाती आहे न आख़िरत जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं तव्हां पाणीअ में इन आङुर ॿोड़ियो त ॾिसो तव्हांजी आङुर खे जेतिरो पाणी लॻो आहे न, इहा आहे हीअ ज़िंदगी ऐं इहो दरिया आख़िरत एॾो वॾो आहे। चई तव्हांखे शायदि उन वक़्तु ख़बर पइजी वञे हा। त शाह लतीफ़ जो छा थो इन जे बारे में चए, फ़ानी फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो, दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोढ़ लतुनि सी जोड़ींदई जानी, हे पुट तुंहिंजा पोटा इहे जॾहिं मरंदे त क़बर में मिटी विझी मथां पेरनि सां लत ॾींदा त जीअं कॉम्पेक्शन थिए। कोडर ऐं कानी आहे सर सभु कंहिं, कोडर खोटण लाइ, कानी पंहिंजो तुंहिंजे कदम आपण लाइ, त क़बर केतिरी खोटियूं। अलाह फरमाए थो, वमई यतक़िल्लाह यजअल लहू मख़रजा। हा चए थो, जे त कॾहिं अलाह जी तव्हां तक़वा अख़्तियार कयो, हिन क़ुर खे सम्झी अमल जी कोशिशि कयो जेतिरो थी सघंदो, त इन्हीअ जे बदिले में यजअल लहू मख़रजा, अलाह तव्हांजा रस्ता घिट खोलींदो, बंदि न कंदो, खोलींदो। उहा यर्ज़िकु मिन हईस ला, वरी तव्हांखे इतां रिज़्क़ ॾींदो कॾहिं तव्हां सोचियो बि कोन हूंदो। वमई यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुह, जेतिरो तव्हां अलाह ते भरोसो कंदो न त अलाह बि तव्हां सां ओतिरा क़दम अॻिते वधंदो। इन अलाह बालिग़ अमरी, छो त अलाह खे सॼो पावर आहे ऐं हू जेको हुकुम करे थो उन खे पूरो करण जो हुन वटि पावर आहे। कद जा अलाह लिकुल शैइन क़दरा, बाक़ी अलाह ताला हर शइ जो क़दुरु कयो आहे। जे तूं बि रहीस मां बि रहीस त गॾो केरु हक़ ॾींदो, तंहिंजे करे हुनखे नंढ वॾाई त करणी आहे, पर चए थो त तव्हां अलाह जी तक़वा अख़्तियार कंदो त तव्हांजा रस्ता खुलंदा ऐं तव्हांखे उतां रिज़्क़ मिलंदो, तव्हां कॾहिं सोचियो कोन हूंदो। शाह लतीफ़ छा थो चए? चए थो, सभई सुभाणे जे कर हवाले कम थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम कादर साण करम हासिलु करे हाजतूं। तूं अलाह खां सभु हाजतूं वटि, सुभाणे सभई सुभाणे जे हवाले कर कम, जेको तर्जुमो थो करे। वरी तो क़ुर में जे अल्लज़ीन यस्कुरून अल्लाह क़ियाम व क़ुऊदन वला जुनूबिम, जेके अलाह खे यादि कनि था पोइ वेठे सुते बीठे, यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावात वल अर्ज़, पोइ इंटेलिजेंटली सोचनि था त अलाह साईं हीअ कीअं ज़मीन आसमान ठाही आहे, कीअं ककर अचनि था, साह खणूं था, ऑक्सीजन, असांजूं रगूं ॾिसो 80 किलोमीटर असांजूं रगूं पाण में कनेक्ट थियूं आहिनि। इहे हाणे 80 किलोमीटर रगूं अंदरि माउ जे पेट में कनेक्ट पई थियूं पाण में थियनि, हितां खां हेॾे खणी वञण जे लाइ माउ खे ख़बर ई कान्हे का। ऐं पोइ इहे फ़िक्रु करे चवनि था, पोइ तव्हां चवंदव, ॾिसी छा चवंदव, रब्बना मां ख़लक़्त हाज़ा बातिला, अलाह साईं हे त तूं प्रॉपर डिज़ाइन कई आहे, हे तो ईअं
ईअं शयूं कोन ठाहियूं आहिनि। सुभाणक तंहिंजे करे अलाह साईं फ़क़िना अज़ाब नार, हाणे असीं त ॿाहूं ॿधूं महिरबानी करे असांखे जहनम जी अज़ाब बचाइजांइ, छाकाणि त हे वाक़ई तो ज़बरदस्त कमु कयो आहे। शाह लती चए थो सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंड कंदे न थिए। ऐं उन खां पोइ इहा जेका आहे हिन मालिक त अलाह त चए कुम लैल इला कलीला, चए थो राति जो उथी तहजद पढ़, कमु कर, ऐं जेको आहे सो सुम्ह, कुझु न कुझु अरसो जाग। हे जेको शार चयो सुता उथी जाग, हिन आयत मां कढियो अथसि। ऐं चए थो मिनल लैल फ़तहजद बि नाफ़िलनि रख, ऐं चए थो निंड मां उथी तहजद पढ़, इहे तुंहिंजे लाइ नफ़िल आहिनि। असां ई यव सख रफ़ मक़ामन महमूदा, इहो ख़िताबु आहे नबी साईं खे, पर उमत खे बि त अलाह पाल तुंहिंजी वॾी इज़त कई आहे। शाह लतीफ़ जो सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो, उनजी अब्दुल लतीफ़ चए मिटी अलधो मान, कोड़े कनि सलाम आगाह अचो उन्हनि खे। हाणे हे जेके कोड़े कनि सलाम जो क़बर ते अचनि था उहे सलाम था कनि, न इहा तव्हां सम्झी कान्हे, इहो क़ुर मां कढंदासीं। पहिरीं कहिड़ा सलाम आहिनि? पहिरीं चए थो त इला कीलन सलामन सलामा, माना हिननि खे कया वेंदा सलाम। दावाऊं फी आहे सुभानक अल्लाहुम तहतूं फी आहे सलाम, आख़िर दाम अनिल हमदिल्ला, माना इहा जॾहिं क़बर मां उथंदा ऐं उनजी आॾो फ़रिश्ता ईंदा या साह कढण वारा, पहिरीं अचे चवंदा सलाम अलैकुम, ऐं उते हिक ॿिए सां सलामनि सां ॻाल्हाईंदा। ऐं उदखुल लज़ीन आमन अमल सां जन्नातिन तजरी, अलाह ताला ईमान वारनि खे नेक अमल करण वारनि खे जन्नत में दाख़िल कंदो। ऐं जंहिं हेठां वाहियूं वहनि थियूं रबिम तहियतूं फी आहे सलाम, उते हिक ॿिए खे रुॻो सलाम पिया कंदा। हे आहे न उहो सलाम जेको चए थो। ऐं वरी थो चए त अल्लज़ीन तत वफ़ाउन मलाइकतु तय्यबीन, जेके नेक माण्हुनि जो साह कढणु अचनि था, जेके सुठा मलाइक आहिनि, या कुन सलामुन अलैकुम, माना साह कढण महिल सलाम था कनिसि, चवनि सां उदखुलू जन्नत बिमा कुन तमलू, हींअर ई असां सां रूह गॾु हल, असीं तोखे जन्नत में छॾियऊं, उते अछे पखीअ में विझी ईंदासीं, तूं घुमंदे फिरंदे, जॾहिं क़यामत थींदी पोइ तुंहिंजे क़बर में रूह खे मोटींदासीं। ऐं वरी सभिनी खां वॾो सलाम जन्नतियुनि खे किथां थो थिए? सलामुन कौल में रब रहीम, रब इन्हनि खे सलाम थो करे। इहो आहे जेको शाह लतीफ़ चए थो कोड़े कनि सलाम आगा अचे उन्हनि खे। इहे आहिनि सलाम जेके सलामत आहे। अलाह फरमाए थो या इन्नास इना ख़लक़नाकुम ज़कर व उनसा, ऐं तव्हांखे पैदा कयो आहे मर्द ऐं औरत करे, व जअलनाकुम शूबन व क़बाइल, ऐं असां तव्हांखे ज़ातियुनि में विरहायो आहे, लितारफ़ू त जीअं तव्हांजी एड्रेस मुकमल थिए। इन अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम, ज़ात तव्हांखे जन्नत में कान वठी वेंदी, केॾी बि वॾी ज़ात हुजे। नूह अलैहिस्सलाम जो पुटु जहन्नम में हलियो वियो, हालांकि पीउ चयो त हीउ मुंहिंजो अहल बेत मां आहे, त अलाह थो चए इन्नहू लैस मिन अहलिक इन्नहू अमलुन गैर सालिह, तुंहिंजो पुटु अहल बेत मां न आहे, अमल सही न आहे। त चए थो इन अकरमकुम इंदल्लाह अतक़ाकुम, तंहिंजे करे ज़ात ते न आहे। क़ुर थो चए अलाह वटि तव्हां वटि इज़त उहा आहिनि जेके अलाह जो परहेज़गारी कनि था, अलाह जे हुकुमनि ते हलनि था, शराब नथा पियनि, ऐं जेको निमाज़ूं पढ़नि था, ठगी नथा कनि, रिश्वत नथा खाइनि, ऐं डांसूं ऐं शराब ई नथा कनि। इन अलाह अलीमुन ख़बीर। शाह लतीफ़ इन जी माना थो करे तर्जुमो, चए थो ॾात नाहे ज़ात ते, ॾात ज़ात ते नाहे, जो वहे सो लहे, जेको तव्हां नेक अमल कंदो उहो ई तव्हांखे मिलंदो। आरियूं अबोजनि जूं सुपड़ ॼाम सहे, जो राय वटि राति रहे तंहिं जुखी था न ध्यानु। इन जी मूंखे माना कान थी अचे, पर मां पहिरीं पढ़ी ॾात नाहे ज़ात ते जो वहे सो लहे। अॻिते क़ुर थो चए कुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, मुंहिंजे ॿारनि खे चयो त जेकॾहिं तव्हां खां हिन महिल ताईं ग़लतियूं थी हुयूं आहिनि, तव्हां शराब पीतो आहे, ज़नाऊं कयूं अथव, ऐं जेको आहे सो सुनत ते कोन हलिया हो, ऐं रिश्वतूं खाधियूं अथव, हराम गॾु कयो अथव, त चए थो अॼु बि तव्हां अलाह तक रहमतुल्लाह, अलाह जी रहमत खां मायूस न थियो। अॼु बि जेकॾहिं तव्हां दुआ घुरंदव, तव्हां छा चवंदो? अलाह साईं अॼु खां वठी मां शराब कोन पीअंदुसि, अॼु खां मां ज़ना न कंदुसि, ऐं जेको मूं हराम जो माल गॾु कयो मां आहिस्ते आहिस्ते करे या मोटाईंदुसि, जेकॾहिं कोन जो मालिक आहे, या ज़मीन ते कब्ज़ो कयो अथऊं उन मालिक खे मोटाईंदुसि, या हराम जो माल जेको गॾु कयो इहो मां मरीज़नि में, इस्पतालुनि में, दवाउनि में ख़र्चु करे छॾींदुसि। इन हूअ गफ़ूर रहीम, त पोइ अलाह चए थो मां गफ़ूर रहीम आहियां, तव्हांजो पोयों गुनाह माफ़ु कंदुसि। अदा हे रमज़ान मिलियो ई अथव, पोयों हिसाबु साफ़ु करायो, ख़ुदा जे वास्ते पोयों हिसाबु साफ़ु करायो। तंहिंजे करे शाह लतीफ़ इन ते आयत खे चए थो न ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अलाह जी रहमत खां मायूस न थियो। त शाह लतीफ़ चए थो घड़ो भॻो त घोरियो, आश्रम लाहे, हिन महिल ताईं त गिणे थो एॾा वॾा गुनाह कनि, आसरो न कर। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अलाह जे रहमत खां मायूस न थी। तुरही अंतरीज, माना जेकॾहिं तो गुनाह कयां त अलाह खां तकड़ी माफ़ी वठि। हबीबाणी हेज पसी मुंहुं मेहार जो, इहो जेको आहे सो इहा जेका मां तव्हांखे ॿुधाई, त इहा ई अलाह जे वलियुनि जी असांखे तालीम, इहे असांखे सुधारे विया आहिनि।
हाणे पोयां असां उन्हनि जे खणी केॾो बि किनु कयूं था त उन्हनि जो ॾोहो कोन्हे को। इहे त अलाह जा वॾा वॾा बुज़ुर्ग वली आहिनि ऐं इन्हनि जूं पेरनि जी खाक मुंहिंजी अखि जो सुरमो, छो त इहे वली अलाह वटि वेठा आहिनि, जन्नत में वेठा आहिनि। बाक़ी हे ॾोकड़नि जे लाइ चवंदा आहिनि अञा असांजो बुज़ुर्ग साईं सिम में पियो आहे, बाबा क़बरुनि ते त सिम चढ़ी वई आहे ऐं वॾा बि विया ॻरी। तंहिंजे करे एॾो गुनाह जो कमु न कयो ऐं उन्हनि अलाह जे वलियुनि खे बदनाम न कयो। अलाह जा वली त तव्हांखे हे ॾसे विया न जेको मां तव्हांखे ॿुधायां पियो थो। तंहिंजे करे अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झ था फ़रमाए। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो, सुभाणे 27 जे रोज़े में मां हिकिड़ी नंढड़ी आयत क़ुर जी खणंदुसि जंहिंजे बारे में चयो वियो आहे त जेकॾहिं सॼो क़ुर न अलाह साईं न ॾिए हा त सिर्फ़ु इहा 4 आयतुनि जी सूरत अल असर जेका आहे इन में सॼो क़ुर अची वियो। कीअं आयो हिन में सॼो क़ुर, इहो सुभाणे असांजो मौज़ू थींदो 27 ते। तंहिं करे महिरबानी करे इन्हीअ जे लाइ तव्हां टाइम कढी वेहिजो ऐं ॾिसिजो त वाक़ई सॼो क़ुर हिन में अची थो वञे त माना तव्हांखे ॼण सम्झव इन खे ॼण सॼे क़ुर खे तव्हांखे सम्झण जो सवाबु इन में मिली वेंदो। ठीकु आहे साईं। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।